वफ़ाक़ी हुकूमत ईंदड़ माली साल जी बजट में पघारदार तबके ते का बि नए टैक्स न लॻाइण, मुलाज़िमनि जी पघारनि ऐं पेंशन में 10% वाध ऐं घटि में घटि पघार 20,000 मुक़ररु करण जो ऐलान करे छॾियो। नाणे वारे वज़ीर शौकत तरीन क़ौमी असम्बली में नए माली साल 2020-21 जे 8,487 अरब रुपयनि जी बजट पेश कई। नाणे वारे वज़ीर तरफ़ां बजट पेश करण दौरान गॾियल अपोज़िशन जे मेंबरनि सख़्त एहतजाज कयो। इमरान ख़ान ऐं हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। वफ़ाक़ी वज़ीर बजट जा अंग अखर पेश कंदे जो त टियों बजट पेश करण मुंहिंजे लाइ एज़ाज़ आहे। कर्ज़नि सबबि देवाला निकिरी रहियो हुयो। बजट खसारो गुज़िरियल साल 6.5% हुयो। वज़ीर आज़म डेस्क वॼाए नाणे वारे वज़ीर जी तारीफ़ कई। शौकत तरीन चयो त करंट अकाउंट खसारो $20 अरब हुयो, उनखे सरप्लस कयो वियो। पाकिस्तान जे हर ख़ानदान खे हेल्थ कार्ड मिलंदो। वज़ीर आज़म जी हुकूमत ॾुखिया फ़ैसिला कंदे घबराए नथी। कपह खां सवाइ ॿिनि समूरनि फसलनि जी पैदावार में इज़ाफ़ो थियो। हुन चयो त बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघारनि ऐं पेंशन में 10% वाध जी तजवीज़ आहे ऐं घटि में पघार 20,000 मुक़ररु कई वई। सरकारी मुलाज़िमनि खे 10% एडहॉक रिलीफ ॾिनो वेंदो। हुन चयो त असां महांगाई ख़ुराक जी खोट खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। खंड जे अघ में 18% इज़ाफ़ो थियो। तस्लीम कयूं था त महांगाई सबबि ग़रीब माण्हुनि जी ज़िंदगी मुतासिर थी। हलंदड़ साल रोज़गार जा मौक़िया फ़राहम कया वेंदा। हुन चयो त पाणी मंसूबनि लाइ 91 अरब, कोविड एमरजेंसी रिलीफ फंड लाइ 100 अरब मुख़्तस कया विया आहिनि। मक़ामी हुकूमतनि लाइ 5 अरब, HEC खे 66 अरब रुपया ॾिना वेंदा। दिफ़ा लाइ 1330 अरब, दियामिर भाषा डैम लाइ 23 अरब, मोहम्मद डैम लाइ 6 अरब, नीलम झेलम पावर प्रोजेक्ट लाइ 14 अरब, ज़रई शोबे लाइ 12 अरब रखिया विया आहिनि। हुन चयो त टैक्स वसूलियुनि जो हदफ़ 5,829 अरब रुपया, नॉन टैक्स रेवेन्यू जे वसूलियुनि जो हदफ़ 2,080 अरब, मजमूई टैक्स ऐं नॉन टैक्स रेवेन्यू जो हदफ़ 7,909 अरब रुपया रखियो वियो आहे। हुन चयो त सिविल ऐं मिलिट्री जी मजमूई पेंशन लाइ 480 अरब रुपया, बिजली गैस ऐं खाधे पीते जी शयुनि समेत समूरनि शोबनि लाइ सब्सिडी जी बजट 682 अरब रुपया मुख़्तस कई वई।